त अॼु जीअं नए साल जी शुरूआत थी आहे 2024 अॼु खां शुरू थो थिए, सूमर जो सुठो ॾींहुं आहे, त मां इहो ई तव्हांखे गुज़ारिश कंदुसि कि जेके बि तव्हां भॻवान खे मञींदा आहियो त अॼु कोई ना कोई मंदिर ज़रूरु वञिजो। थी सघे त काई ना काई मिठी शइ जो भोग लॻाइजो, श्रीफल भॻवान जे चरणनि में अर्पण कजो। ऐं इहो करण सां चवंदा आहिनि कि साल जी शुरूआत अगरि तव्हां भॻवान जी आशीर्वाद वठी करे कंदा आहियो त भॻवान तव्हांजो सॼो साल सुठो ई कढंदो आहे ऐं मनकामना तव्हांजी पूरी कंदा आहिनि। त अॼु जे ॾींहुं पंहिंजे ॿारनि सूधो या फैमिली सूधो कोई ना कोई मंदिर जंहिंमें तव्हांखे विश्वास हुजे या घर जे आसे पासे में जेको बि तव्हांजो मंदिर हुजे हुन में ज़रूरु वञिजो। काई ना काई मिठी शइ जो भोग लॻाइणु अॼु तमामु सुठो मञियो वेंदो आहे। चवंदा आहिनि कि साल जी शुरूआत जेके बि मिठी शइ भॻवान खे भोग चाढ़ींदा आहिनि त भॻवान सॼो साल हुननि जो सुठो ई कढंदो। त तव्हां सभिनीनि खे वरी नए साल जी जाम जाम वाधायूं।